अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं कुल्की शरबत। कुल्की शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयां आहिनि तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब बेसिल सीड्स यानी तुख मलंगा ऐं अध कप पाणी में तुख मलंगा खे पिसाए तक़रीबन 20 मिनट्स जे लाइ रखी छॾींदासीं। ऐं हाणे असां वटि हिते आहिनि तक़रीबन 5 अदद सावा मिर्च ऐं सावा मिर्चनि खे असां विच मां कटे छॾियो आहे, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। टे अदद लीमा खया आहिनि ऐं लीमन खे स्लाइसिस में कटियो आहे। ऐं लीमन जा ॿिज अलॻि करे छॾिया आहिनि। हाणे हिकु जग में असां विझूं था पिसायल तुख मलंगा ऐं हाणे विझूं था फूदने जा पत्ता तक़रीबन 1/4 कप, कटियल अदरक विझूं था 1 टेबल स्पून, लीमे जा स्लाइसिस विझूं था, सावा मिर्च विझूं था ऐं लीमे जो रस था विझूं 1/4 कप ऐं हाणे विझूं था पिसियल खंडु अधु कप, पाणी विझूं था 4 खां 5 कप्स। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां गिलास में विधो आहे ऐं हाणे विझूं था कुझु आइस क्यूब्स, हिकु साओ मिर्च विधो आहे, लीमे जो स्लाइस विधो आहे ऐं अदरक विधी आहे ऐं असांजो मज़ेदार कुल्की शरबत सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रिफ्रेशिंग ऐं तमामु आसान रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी का ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।